समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त पाकिस्तान चाकर तौर लगातार ईरान सां राब्ते में आहे। इस्लामाबाद इस्लाम में अमुन ॻाल्हियुनि लाइ वफ़द की तस्दीक बाबत ईरान के बाज़ाब्ता जवाब जो इंतजार आहे। अवाम के अपडेट क्यों पिया अहम खबर के हवाले से समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त पाकिस्तान चाकर तौर लगातार ईरान सां राब्ते में आहे। इस्लामाबाद में अमुन ॻाल्हियुनि लाइ वफ़द की तस्दीक बाबत ईरान की बाज़ाब्ता जवाब जो इंतजार आहे। जारी कयल बयान में समा वारे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त ईरान तरफां इस्लामाबाद अमुन ॻाल्हियुनि में शिरकत के हवाले से अञा ताईं जवाब नाहे मिलियो। पाकिस्तान पारां ईरान के ॻाल्हियुनि लाइ राज़ी करण जूं कोशिशूं जारी आहिनि। संदसि वधीक चवणु आहे त ईरान जो 2 हफ़्तनि जी जंगबंदी ख़त्म थियण खां अॻु ॻाल्हियुनि में शिरकत करण जो फ़ैसिलो अहम आहे। अता तारड़ जो चवणु आहे त पाकिस्तानी वक़्त मूजिब जंगबंदी 22 अप्रैल ते सुबुह जो 4:22 ते ख़त्म थींदे। समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त पाकिस्तान चाकर तौर लगातार ईरान सां राब्ते में आहे। इस्लामाबाद में अमुन ॻाल्हियुनि लाइ वफ़द की तस्दीक बाबत ईरान के बाज़ाब्ता जवाब जो इंतजार आहे। जारी कयल बयान में समा वारे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त ईरान तरफां इस्लामाबाद अमुन ॻाल्हियुनि में शिरकत के हवाले से अञा ताईं जवाब नाहे मिलियो। पाकिस्तान पारां ईरान के ॻाल्हियुनि लाइ राज़ी करण जूं कोशिशूं जारी आहिनि। संदसि वधीक चवणु आहे त ईरान जो 2 हफ़्तनि जी जंगबंदी ख़त्म थियण खां अॻु ॻाल्हियुनि में शिरकत करण जो फ़ैसिलो अहम आहे। अता तारड़ जो चवणु आहे त पाकिस्तानी वक़्त मूजिब जंगबंदी 22 अप्रैल ते सुबुह जो 4:22 ते ख़त्म थींदी।